ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका मां ताईं पहुचायूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी फाइनेंस तरमीमी बिल 2024 में वाध छॾी। सदर जी सहीअ सां गॾु बिल कानून बणिजी वियो। फाइनेंस बिल जी सही थियल कॉपी पार्लियामेंट खे मोकिली वई। सदर जी सहीअ खां पोइ नओं वफ़ाक़ी बजट 1 जुलाई खां लागू थींदो। फाइनेंस बिल जे लागू थियण सां 200 अरब रुपयनि खां वधीक जा टैक्सिस लागू थींदा। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। सदर आसिफ अली ज़रदारी फाइनेंस तरमीमी बिल 2024 में वाध छॾी। सदर जी सहीअ सां गॾु बिल कानूनी बणिजी वियो। फाइनेंस बिल जी सही थियल कॉपी पार्लियामेंट खे मोकिली वई। सदर जी सहीअ खां पोइ नओं वफ़ाक़ी बजट 1 जुलाई खां लागू थींदो। फाइनेंस बिल जे लागू थियण सां 200 अरब रुपयनि खां वधीक जा टैक्सिस लागू थींदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।